इंतहाई दुखाईंदड़ ख़बर आहे। हैदराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ तकरार तां सहाफ़ी क़तल थी वियो। ॿुधाए पियो वञे त ॻोठ पीरबख्श हैदराणी जो रहवासी सहाफ़ी नौजवान तुफ़ैल हैदराणी पंहिंजे ॿारनि खे मोटरसाइकिल ते स्कूल पहुचाइण लाइ घरां वञी रहियो हो त हथियारबंदनि नूरी पंप वेझो जरवार लिंक रोड ते किलाशनकोफ जा फायर करे खेसि क़तल करे छॾियो। जॾहिं त हिकु ॿारु महफ़ूज़ आहे ऐं ॿियो ॿारु मोटरसाइकिल तां किरंदे मामूली ज़ख़्मी थी पियो आहे। उते शहरनि पुलिस खे इतला ॾिनो। इतला बाद पुलिस ऐं वारिस पहुची नौजवान खे सिविल अस्पताल मीरपुर माथिलो मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त शहरनि इतला कयो, जंहिं बाद वाक़े वारे हंधि पहुची वाक़े बाबति तफ़सील वरिता, जंहिंखां पोइ फ़ौती सहाफ़ी खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। अस्पताल अमले पारां ज़रूरी कार्रवाई बाद फ़ौती जो मड़ वारसनि हवाले कयो वियो। मड़ पहुचण ते घर में रोज राड़ू ऐं कोहराम मतल आहे। इलाइक़े में सोग वारी सूरत-हाल छांइजी वई। पुलिस जो चवणु आहे त हैदराणी बिरादरी विच में पुराणो तकरार हलंदड़ हो, जंहिं सबबु क़तल थियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी।